ख़बर शामिल कंदा हलो। ठुल खां ठुल में मक़तूल नींगर सईद अहमद भट्टी ऐं डॉक्टर अहमद नूनारी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिबि ठुल जे ए सेक्शन थाणे जी हद बाईपास वटि 7 महीना अॻु बिजली जी तार लॻाइण तां घुञा ऐं नूनारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में थियल झेड़े दौरान फायरिंग में मारिजी वियल डॉक्टर अहमद नूनारी ऐं नींगर सईद अहमद भट्टी जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सिविल सोसाइटी ऐं वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन पारां रोड ब्लॉक कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि जमालदीन जोश बुरड़ो, असगर अली लाशारी, अली हसन भट्टी, जावेद सागर बिरोही, मुफ्ती निज़ामुद्दीन बगलाणी, इमामुद्दीन सरकी, कामरेड ज़फ़र सिंधी, अब्दुल समद नूनारी ऐं ॿिनि चयो त 7 महीना अॻु बिजली जी तार लॻाइण तां घुञा बिरादरी जे जवाबदारनि पारां फायरिंग करे डॉक्टर अहमद नूनारी ऐं नींगर सईद अहमद भट्टी खे क़तल करे छॾियो। पर अफ़सोस जो हिन महिल ताईं ॿिन्ही मक़तूलनि जे खून सां इंसाफ़ नाहे थी सघियो। पुलिस केस में नामज़द कयल जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार पुलिस खां ॾाढा बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त मक़तूलनि जे केस में नामज़द कयल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो।